वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर है असां शेयर कंदा हलूं त सिंध हुकूमत भंडार ऐं निकी बेटनि जी तरक़ीअ लाइ ॾिनल इजाज़तनामो वापसि वठी छॾियो आहे। सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त लिखी ॾिनल इजाज़तनामो वापसि वरितो आहे। सिंध हुकूमत जो चवणु आहे त जारी कयल सदारती ऑर्डिनेंस गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। सदारती ऑर्डिनेंस सिंध जी सरहदनि सां हथ चरांद आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं त सिंध हुकूमत भंडार ऐं ढिंगी बेटनि जी तरक़ी लाइ ॾिनल इजाज़तनामो वापसि वठी छॾियो आहे। सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त लिखी ॾिनल इजाज़तनामो वापसि वरितो आहे। जारी कयल सदारती ऑर्डिनेंस गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। सिंध सरकार हुकूमत जो चवणु आहे त सदारती ऑर्डिनेंस सिंध जी सरहद सां हथ चुरांद आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची में आवाज़ टीवी के रिपोर्टर नज़ीब नाइश खान। जी नज़ीब, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध काबीना के इजलास खां पोइ जेको आहे बाज़ाब्ता हिकु लेटर वफ़ाक़ी हुकूमत खे लिखियो आहे, जंहिंमें चयो आहे त सदारती ऑर्डिनेंस जेको आहे वो मुकम्मल तौर ग़ाइनी आहे ऐं सिंध जी जेकी सरहदूं आहिनि उन सां जेको आहे हथ चरांद आहे। इन जे करे सिंध हुकूमत कंहिं बि सूरत जेको आहे इन ऑर्डिनेंस के कबूल न कंदी। उनजो चवणु आहे त समूरा जेके जज़ीरा आहिनि, बेट आहिनि, उहा सिंध हुकूमत जी मिल्कियत आहिनि। इन जे करे हुते जेका बि कंस्ट्रक्शन थींदी उहा सिंध हुकूमत जी इजाज़त खां सवाइ जेको आहे न थी सघंदी। इन जे करे वफ़ाक़ी हुकूमत फौरी तौर ऑर्डिनेंस जेको आहे वापसि वरिते ऐं उनखां अलावा हुते जेकी बि कंस्ट्रक्शन उन्हनि चयो त असां इजाज़त ॾिनी हुई उहा माण्हुनि जे मफ़ाद लाइ ॾिनी हुई। पहिरियां जेकी इजाज़त जे हवाले सां जेको लेटर ॾिनो हो, हाणे छाकाणि त हुते जेकी कंस्ट्रक्शन असां महसूसु कयूं था त उहा जेको आहे माण्हुनि जे मफ़ादनि ख़िलाफ़ हूंदी। इन जे करे असां उहो पुराणो जेको लेटर आहे उहो वापसि वठूं था ऐं नओं लेटर जेको आहे उन्हनि जारी कयो आहे, जंहिं तहत सिंध हुकूमत जेको आहे इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर जेको सदारती ऑर्डिनेंस आहे उहो वापसि वरितो वञे। जी ठीक है नजीब, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।